बाबा की तरफ से अच्छा निशान बाबा का जेको भी उरंदव वो मिलंदो आपके 2018 में एक माता जी का सत्संग थियो उन्हें सत्संग क्यों कराया भाई मनी तुम्हें की बात थी अना लंगे की शादी थी हुई वो बाबा के नाम लेकर की शादी
जिस बर्थडे महीना श्रावण थी हुई ऐं बाबा जो सत्संग रखियऊं इहा ई मन में इच्छा में बाबा जे प्रति कि वॾे पुट खे ॿार ॾे बाबा उते सत्संग थियो अरदास थी थोड़े टाइम खां पोइ फोन आयो भई ॿिन्ही कुंवरनि जी गोद भराई करणी आहे गोद गोदड़ी वाले श्याम की त रक्षाबंधन ते वरी सत्संग थियो गोद भराई अचो त बाबा खां हिकु ॿार घुरियो बाबा घणा ॾिनऊं हाणे तव्हां सभी जेको घुरण आया आहियो बाबा खां घुरो हिकु घुरंदव बाबा ॿ ॾींदव त सभई मिली करे छा चऊं सब कुछ मिलंदो आहे मेरे बाबा सब कुछ मिलंदो आहे मेरे बाबा सब कुछ ॾींदा त आहिनि पर जॾहिं बि काई मुसीबत थींदी आहे त बाबा कुझ में गॾे छॾींदा आहिनि असांखे ख़बर बि न पवंदी आहे रायपुर में हिकु माता आहे उनजा ॿार ॿ पुट उनजा वियांह बिलासपुर उनजे निणान जे घर चङो टाइम अॻु जी ॻाल्हि आहे 15 साल अॻु तॾहिं मोबाइल फोन बि अञा घटि हूंदा हुआ त ही ॿई पुट उते विया ॿिए सां वेही करे राति ते रखंदासीं बुआ जे घर में खुशीअ जे घर में ये माता बाबा खे ॾाढो मञींदी आहे जीअं राति बाबा जी मदा पंहिंजे भक्ति में हूंदी आहे पोइ उते हुननि खे टेलीफोन लॻाई चईं राति